अस्सलाम वालेकुम। उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीक ठाक फिटफाट हूंदव। जेका बि नवां पुराणा दोस्त आहिनि दोस्तो, अॼु जी अपडेट हाई लेवल जी अपडेट्स आहिनि। अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। दोस्तो, जेका सिंधी टेलीफिल्म जानी दुश्मन जी मां लगातार तव्हांखे अपडेट्स ॾिनियूं, उन जे बारे में यही ख़ासि अपडेट्स तव्हांखे ॿुधाईंदुसि। दोस्तो, जानी दुश्मन टेलीफिल्म फाइनल सीन शूट थी आहे कल्ह ई। हू हाणे जेको आहे शूटिंग फाइनल थी वई आहे। हाणे एडिटिंग कई वेंदी 12-13 ॼणा बचा आहिनि ईद खां। इहे एडिटिंग करे ईद खां पहिरियां फाइनल कई वेंदी, पोइ ईद वारे ॾिहाड़े हिन खे अपलोड कयो वेंदो यूट्यूब चैनल ते। ऐं हीअ टेलीफिल्म जानी दुश्मन ॾाढी मार धाड़ वारी आहे। हिन में मार धाड़ बि हद खां वधीक ॾेखारियो वियो आहे, वॾो घणो ॾेखारियो वियो आहे। सच पुछो न दोस्तो, हिन में मार धाड़ जेतिरी ॾेखारी वई आहे एतिरी मार धाड़ कंहिं ॿिए में बि न ॾेखारी वई हूंदी। फिल्म में कंहिं ड्रामे में हिन में घणी ॾेखारी वई। हिन में सभिनी खां वधीक असगर चौधरी जो किरदारु सुठो हुयो। होॾो अज़ीज़ कंबराणी ऐं अहमद अली शेख गुंडे जो किरदारु उन्हनि बि सुठो कयो। ऐं उन सां गॾु इरफान शेख जो हाई लेवल जो किरदारु आहे। ऐं ॿिए अदाकाराऊं अदाकार इन्हनि जा बि किरदार हिकु बहितरीनु किरदारु आहिनि। इहा ईद ते इंशाअल्लाह दोस्तो तव्हां असांजे आॾो फिल्म अचण वारी आहे ऐं इहा कामयाबु फिल्म आहे। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।